इतमाम सभी अहम ख़बर शेयर कर रहे हैं। सिंध हाई कोर्ट में मेयर कराची जी सिधी चूंड ख़िलाफ़ दरख्वास्त जी ॿुधणी थी आहे। लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम खां अॻु चूंडूं कराइण ज़रूरी हो। दरख्वास्त गुज़ार जो इहो मौक़िफ़ आहे। मेयर थियण खां पोइ चूंड विढ़ण सां चूंड अमल मुतासिर थी सघे थो। वकील जो इहो चवणु हुयो, छा तव्हांखे एतिराज़ आहे त सिधीअ रीत इलेक्शन सां जांच जे अमल खे नज़रअंदाज़ कयो वियो? अदालत पारां इहो पुछाणो कयो वियो। मां चूंड अमल ते असरअंदाज़ थियण जो शाहिद आहियां। दरख्वास्त गुज़ार जे वकील जो इहो चवणु हुयो। वकील शाहिद नथो थी सघे। चीफ जस्टिस शफ़ी मोहम्मद सिद्दीकी रिमार्क्स ॾिना। सॼी कराची उन ॻाल्हि जो शाहिद आहे। दरख्वास्त गुज़ार जे वकील जो इहो चवणु हुयो, हिकु मनपसंद माण्हू खे मेयर बणाए वियो आहे। चूंडियल मेंबर अवाम जो आवाज़ हूंदो आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जो इहो चवणु हुयो। अदालत दरख्वास्तुनि जी वधीक ॿुधणी 18 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट में मेयर कराची जी सिधी चूंड ख़िलाफ़ दरख्वास्त जी ॿुधणी थी। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। अॼु सिंध हाई कोर्ट में मेयर जी सिधी चूंड ख़िलाफ़ दरख्वास्त जी ॿुधणी थी आहे। जमात इस्लामी जे उम्मीदवार सैफुद्दीन जी वकील राजा कासिफ दलील ॾींदे चयो त यूनियन कमेटी जी सतह ते पहिरियों चूंडूं करायूं वञनि हा। चेयरमैन ऐं TMC मेयर या डिप्टी मेयर लाइ पहिरियां UC चेयरमैन तौरु कामयाब थियण लाइ ज़रूरी हुयो। वकील वधीक चयो त लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम खां अॻु चूंडूं कराइण ज़रूरी हो। जेके कानूनी इलेक्शन जे ऐलान वक़्तु मौजूदु हुआ उहे ई इलेक्शन जे वक़्तु बि हुअणु घुरिजनि हा। मेयर थियण खां पोइ चूंड विढ़ण सां चूंड अमल मुतासिर थी सघे थो। अदालत वकील जो इहो मौक़िफ़ हुयो। अदालत दरख्वास्त गुज़ार जे वकील खां सवाल कंदे चयो त छा तव्हांखे एतिराज़ आहे त सिधी रीति इलेक्शन सां जांच जे अमल खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे? अदालत चयो त मेयर जी चूंड खां पोइ जॾहिं सिधी रीति UC चेयरमैन इलेक्शन विढ़ंदो त जांच जो अमल बि मुकमल थी वेंदो। दरख्वास्त गुज़ार जे वकील चयो त मां चूंड अमल ते असरअंदाज़ थियण जो शाहिद आहियां। अदालत जे चीफ जस्टिस शफ़ी सिद्दीकी जवाब में वकील खे चयो तव्हांखे ॿीहर अदालत में अचिणो पवंदो। वकील शाहिद नथो थी सघे। त वकील चयो त सॼी कराची हुन ॻाल्हि जी शाहिद आहे ऐं अदालत चयो त चूंडियल मेंबर अवाम जो आवाज़ आहे। जेकॾहिं वकील चयो त जेकॾहिं ॿियनि उम्मीदवारनि खे ख़बर हुजे हा त हू इलेक्शन न विढ़ंदा। ही हिकु अदालत सवाल कयो त ही कानूनी दलील न आहे। तमामु दिलचस्प जेके दलाइल उते वकील ऐं अदालत में थिया आहिनि। वकील चयो त जेकॾहिं को चूंडियल माण्हू मेयर बणिजी वञे हा त अदालत में न अचे हा।